सकरन में समाज सुधारक सैयद इमदाद मोहम्मद शाह जो 86 जन्म ॾियारो मल्हायो वियो। उन हवाले सां सिम्स स्कूल में तकरीब मुनक़द कई वई। पेश आहे गुलाम कादिर चांडिया जी रिपोर्ट। सकरन जे सिम्स स्कूल में सैयद SUP जे यूनिट मजीद कीरियो पारां मरहूम सैयद इमदाद मोहम्मद शाह जो जन्म ॾियारो मल्हायो वियो। उन मौक़े ते तकरीब खे ख़िताब कंदे सैयद ज़ैन शाह ऐं सैयद ज़ियाउ शाह पंहिंजे वालिद खे भरपूर भेटा पेश कंदे चयो त सैयद इमदाद मोहम्मद शाह जो इल्म तोड़े समाजी कमनि में कयल ख़िदमतूं विसारण जोगियूं नाहिनि। ऐं सम्झां पियो त इहे ई बुनियाद आहिनि जिन ते असांजी क़ौम बीही तरक़ी करे सघे थी। बाक़ी ही जेके ॿिया जेके बि तरीक़ा आहिनि इन्हनि मां का बहितरी न अचे। उन करे साईं इमदाद मोहम्मद शाह हिकिड़ो मॉडल किरदारु आहे जंहिंजे हुनजो पंहिंजनि सियासी ख़्यालनि खां वठी अमली किरदार ताईं बेलौस अहिड़ो मिसाल आहे त सिंध पंहिंजे पेरनि ते बीहंदी ऐं तरक़ी कंदी ऐं तव्हांखे निज़ाम बि बहितर नज़र ईंदो। साईं जो किरदारु इहो ई हो त बाबा सॼे इलाइक़े में सॼी सिंध जी बल्कि उन्हनि जी मालिकी करियो ऐं उन्हनि जो पीउ जो किरदारु थी करियो। जॾहिं तव्हां जीअं पंहिंजे घर जो संभालंदो था तीअं तव्हांजे पंहिंजी क़ौम जो पीउ थी कमु कंदो त ओड़ो क़दुरु कंदो। बाक़ी जे सियासी कारकुन सियासी लीडर थी कंदो उहा रुगो लीडरी हूंदी। जीअं अॼु अरबे रुपया ख़र्च थियनि था पर उन्हनि जी का नतीजो कुझु। साईं इमदाद मोहम्मद शाह बावजूदि इन जे जो हुन जो आबाई तालुक़ त सन सां खणी हो, पर हुन पाण खे जहिड़ो हिन इलाइक़े दरिया जी हिन कंधीअ सां पंहिंजो पाण खे एतिरो पेवस्त करे छॾियो जो हुन पंहिंजूं सॼियूं ख़िदमतूं पंहिंजी सॼी ज़िंदगी जी शुनाख़्त हिन ज़िले नवाबशाह उन वक़्त जो गॾियल नौशहरो उन सां ॻंढे छॾियूं। इलाइक़े जे जंहिं बि तर में वञो जिते बि अॼु कोई स्कूल रस्तो का सेहत मर्कज़ को नज़र अचे थो त उनजो बुनियादु साईं इमदाद मोहम्मद शाह जो पयल आहे। त मुंहिंजे ॻोठ में जेको पहिरियों गर्ल्स स्कूल हो उनजो बुनियादु साईं इमदाद शाह रखायो। त मतिलबु मुंहिंजी तालीम जी जेका शुरूआति थी उहा साईं इमदाद शाह जे हवाले सां शुरू थी। त असां जेको आहे इन इलाइक़े में जॾहिं बि जिते बि विया आहियूं जिते नियाणियुनि जी तालीम जी ॻाल्हि थी आहे उते हमेशह साईं इमदाद शाह जो नालो आयो आहे। त साईं इमदाद शाह खे असां इन तरीक़े सां ॾिसूं था त हू जेको आहे ऊंदाहिनि खां रोशनियुनि जे तरफ़ जो जेको सफ़र हुयो उहो साईं इमदाद शाह शुरू कयो। साईं जिन हुनमें हिकिड़ो माना स्पिरिट हो त असांजे खिते में जेको तइलीम जो मयार आहे न उहो बुलंद हुअणु घुरिजे। साईं जिन हर ॻाल्हि खे संजीदा वठंदा। इन ई करे असांजे खिते में तइलीम जो मयार उनजो ॾिसो सिम्स जे हवाले सां अॼु स्कूल हिकिड़ो खुलियो हुयो ऐं असां ॾाढो साईं खे माना मिस था कयूं। अनविसरंदड़ जेको आहे जो शख़्सियत साईं इमदाद शाह ही दुनिया ते छॾे विया पर अॼु ताईं असांजे दिलनि में जेको आहे जो ज़िंदा आहे। साईं इमदाद मोहम्मद शाह हर वक़्तु असांखे ज़िंदा ई रहंदो ऐं उन जूं ॻाल्हियूं असांखे यादि आहिनि। इमदाद मोहम्मद शाह हिकु तारीख़ साज़ शख़्सियत रही आहे जंहिं ज़िंदगीअ में तमामु अवाम जे लाइ फलाह व बहबूदी जा कम कया। ख़ासि करे तालीम में सुजागी आंदई बेरिया फ़ैसिला कयईं वॾा वॾा फ़ैसिला कयईं जिन में फ़ैसिलनि किन में आउं पाण वेठो साईं उन जा मूं फ़ैसिला ॿुधा पाण हक़ को सचार। तकरीब में स्कूल जे शागिर्दनि टैबलोस पेश कया ऐं सैयद इमदाद मोहम्मद शाह जूं तस्वीरूं खणी संदसि कयल सिंध वासियुनि जी ख़िदमतुनि खे उजागर कयो। उन खां अॻु सियासी ऐं समाजी कारकुननि तोड़े शहरनि मरहूम सैयद इमदाद मोहम्मद शाह जी आख़िरी आरामगाह ते पहुची गुलनि जी चादर चाढ़े क़ुरान ख़्वानी कई। तकरीब खे इमदाद मोहम्मद शाह फाउंडेशन ऐं सिम्स स्कूल जे डायरेक्टर तबसुम खोसो, नजमा खोसो, इनाम भट्टी, अब्दुल रसूल खोसो, गुलाम हुसैन ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो।